من المسجد الحرام إلى المسجد الأقصى أسرى بعبده ليلا من المسجد الحرام إلى المسجد الأقصى الذي باركنا حوله لنريه من آياتنا إنه هو السميع البصير. وآتينا موسى الكتاب وجعلناه هدى لبني إسرائيل ألا تتخذوا من دوني وكيلا ذرية من حملنا مع نوح إنه كان عبدا شكورا. وقضينا إلى بني إسرائيل في الكتاب لتفسدن في الأرض مرتين ولتعلن علوا كبيرا. فإذا جاء وعد أولاهما بعثنا عليكم عبادا لنا أولي بأس شديد فجاسوا خلال الديار وكان وعدا مفعولا. ثم رددنا لكم الكرة عليهم وأمددناكم بأموال وبنين وجعلناكم أكثر نفيرا. सुभान अल्लज़ी असरा बिअब्दिही लैला। पाका हुआ ज़ात जंहिं सैर करायो पंहिंजे बाने खे रात जो मस्जिद हराम खां मस्जिद अक़सा ताईं। अल्लज़ी बारकना हौलहू, वो जो बरकत वारो कयो बनायोसीं उनजे माहौल खे गिरदो नवाह खे लिनुरियहू मिन आयातिना, जीअं ॾेखारियूं असां उनखे पंहिंजी कुदरतूं। बेशक इहो ॿुधंदड़ ॾिसंदड़ आहे। सुभान अल्लाह जी ज़ात पाक आहे। इसम मस्दर आयो पाक उहा ज़ात किन फ़ेल हिते मुक़द्दर बि कढियो आहे। पाक उहा ज़ात जंहिं सैर करायो पंहिंजे बाने खे राति जो। उहा ज़ात नुक़्स ऐं क़सूर हर क़िस्म जे ज़ोफ़ ऐं इज्ज़त खां पाक आहे। जेका ॻाल्हि असांजे ज़हन में इंतिहाई अजीब मालूम थिए थी, असांजा नाक़िस अक़ल ऐं फ़हम उनखे मुश्किल सम्झनि था। अल्लाह जी कुदरत ऐं मशीयत जे साम्हूं उहा ॻाल्हि मुश्किल न आहे। अल्लाह जी ज़ात पाक आहे, बेअब आहे। इहे नक़ाइस, इहे क़िस्म जा ख़्यालात इन्हनि सभिनी खां अल्लाह तबारक व तआला मथे आहे। असांजे ख़्याल क़यास ऐं गुमान ऐं वहम खां मथे आहे। यानी अल्लाह जे ज़ात जे बारे में को माण्हू क़यास ई नथो करे सघे। जेके बि ख़्याल ऐं गुमान कंदो, अल्लाह जी ज़ात उनखां अञा मथे आहे। जहिड़ो बि ख़्यालु ईंदो उनखां अल्लाह से मथे आहे। जहिड़ो बि क़यास हूंदो उनखां अल्लाह से मथे आहे।
माण्हू इंसान अलमरु यकीस अला नफ़्सी पाण ते क़यास करे ऐं सम्झे थो त हीउ अमल जेको हीउ कमु असांखां न थींदो। अलाह जी ज़ात क़ादिर मुतलक़ आहे, उहो कहिड़ो बि कमु सर अंजाम ॾेई सघे थो। उनजी मर्ज़ी आहे। इन मामरू इज़ा अराद शैअन ऐं यक़ूल लहू कुन फयकून। उनजो अमर कुन सां कहिड़ो बि अमल, कहिड़ो बि मामिलो पाए तकमील ते पहुची सघे थो, कहिड़ो बि मुश्किल हल थी सघे थो, कहिड़ो बि मुस्तबईद कमु हुजे उहो थी सघे थो। अलाह जी ज़ात पाक आहे। हिकिड़े राति जे महदूद हिसे में पंहिंजे ख़ासि मुक़रब तरीन बाने मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हरम मक्का खां बैतुल मुक़द्दस पहुचायो। इन सफ़र जो गर्ज़ छा हुयो उहो बि अलाह तबारक व तआला हिते बयानु फ़रमायो, जीअं असां उनखे ॾेखारियूं पंहिंजूं कुदरतूं। मतिलब त इन ई सफ़र में बैतुल मक़दस ताईं वञण में या अॻिते कुदरत जा अज़ीम निशान, इंतज़ामात, अजीब ग़रीब मनाज़िर ॾेखारणु मक़सूद हुया। जहिड़ी तरह क़ुर शरीफ़ जे ॿियनि सूरतुनि में बि इन मेराज जे हवाले सां, इसरा जे हवाले सां के आयतूं मज़कूर आहिनि। जीअं अचे थो वलक़द राअहु नज़रतन उख़रा इंद सिदरतिल मुंतहा इंदहा जन्नतुल मावा। अहिड़ी तरह सूरह नजम में बि अहिड़े क़िस्म जो बयानु अचे थो। मुफ़स्सिरीन किराम जे इस्तिलाह में मके मुकर्रम खां बैतुल मुक़द्दस ताईं सफ़र खे इसरा चइजे थो। ऐं उतां जेकॾहिं मथे जेको सफ़र थियो आहे सिदरतुल मुंतहा ते, उनखे मेराज चयो वञे थो। या इन जे मजमूए खे इसरा ऐं मेराज बि चवंदा आहिनि। ऐं मेराज जूं केतिरियूं अहादीसूं मज़कूर आहिनि। 30 सहाबा किराम आहिनि जेके मेराज जे बारे में हदीसूं बयानु कनि था, तफ़सीलात ॿुधाइनि था, जंहिंमें तक़रीबन सभिनी उलमा अक्सर बेशितर जुमहूर जो इहो ई अक़ीदो आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हालत बेदारी में पंहिंजे जिस्म मुबारक सां मेराज कयो आहे। के चंद साहबी अहिड़ा आहिनि, ताबई आहिनि, उन्हनि खां इहा ॻाल्हि मनक़ूल आहे त इसरा मेराज जेको आहे उहो निंड में, हालत निंड में थियो आहे। ऐं उहो उनखे अजीब ग़रीब ख़्वाब सां ताबीर कंदा आहिनि। ऐं उनजी दलील हुननि वटि क़ुर शरीफ़ जी आयत आहे, वमा जअलना रुअया अल्लती अरैनाका इल्ला फितनतन लिन्नास वश्शजरतल मलऊनत फिल क़ुरान। वमा जअलना रुअया अल्लती अरैनाक, असां जेको ॾोकी ॾेखारियोसीं तोखे ख़्वाब, इहो माण्हुनि जे लाइ फितनो हुयो। इन आयत मां इस्तदलाल कंदे उन्हनि अहादीस खे, उन्हनि इसरा ऐं मेराज खे उन्हनि जिस्मानी न बल्कि रूहानी मेराज सां ताबीर कयो आहे। ऐं किन जो वरी चवणु आहे त मेराज जेको थियो इसरा, इसरा जंहिंखे चयो वञे थो, उहो मस्जिद अल हराम खां मस्जिद अल अक्सा ताईं इहो जिस्मानी, इनखे जिस्मानी तसवुर कनि था
बाक़ी जेको ॿियो महराज आहे उहो इन आयत सां साबित थिए थो त उहो रूहानी आहे। वजालना रोया लती अरैना। महराज किंजो इहो चवणु आहे त इसरा जी माना इसरा जेको आहे रूह सां आहे ऐं इहो जाग जे सूरत में इहो इंसिलाख थियो आहे। किन हुकम आहे अहिड़े क़िस्म जूं बि तावीलूं ऐं तशरीहूं पेश कयूं आहे त इहो बि ख़ैर की आदत ऐं इब्न क़य्यिम जौज़ी ज़ादुल मआद में लिखे थो बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा, हज़रत अमीर मुआविया, हसन बसरी, उनजी इहा तौजी आहे। इहो महराज जेको आहे आसमानी महराज जेको आहे उहा रूहानी आहे। बाक़ी बहितर जीअं क़ुर शरीफ़ में हिते वज़ाहत सां इहा ॻाल्हि लिखियलु आहे त महराज इसरा जेको थियो मस्जिद हराम खां मस्जिद अक़सा ताईं थियो। बसि एतिरी ॻाल्हि लिखियलु आहे, अॻिते ॿी ॻाल्हि लिखियलु न आहे। माना इहा ॻाल्हि त साबित आहे त इहो जेको इसरा थियो आहे सैर थियो आहे। सैर ऐं ख़्वाब में फ़र्क़ु आहे। सैर ॿी शइ आहे, ख़्वाब ऐं रोयत ॿी शइ आहे, रोया ॿी शइ आहे, सैर ॿी शइ आहे। त सैर जो जेको बयानु वज़ाहत सां अचे थो क़ुर शरीफ़ में, इहो मिनल मस्जिद हराम मिनल मस्जिद अक़सा अचे थो। बहरहाल आहे इहा ॻाल्हि मुतशाबिहात खां बसि। अल्लाह आलम बिसवाब। इन उहो समीउल बसीर, इहो समीउल बसीर आहे, ॿुधंदड़ ॾिसंदड़ आहे। अल्लाह तबारक व तआला ॿुधंदड़ ॾिसंदड़ आहे। जीअं हिकिड़ी रिवायत में अचे थो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं हिन मेराज जे वाक़िए खां बाद में हिकिड़ी जाइ ते वेठा हुआ ऐं मुतफ़क्किर अंदाज़ में, मुफ़स्सिरीन लिखनि था मुतफ़क्किर अंदाज़ में वेठा हुआ त उतां अबू जहल जो गुज़र थियो। अबू जहल पुछा की छा हालांकि छो परेशान वेठो आहे, वरी का नई ॻाल्हि थी आहे छा? नई ॻाल्हि का पैदा थी आहे छा? वरी चई हा नई ॻाल्हि हिकिड़ी थी आहे। छा आहे जे राति मां वियुसि बैतुल मक़दस, अल्लाह तबारक व तआला मूंखे उन घुरायो, पोइ मोटी आयुसि। चई पोइ हाणे वरी हिते ई आहे, राति ओॾे वई वरी हींअर त असां वटि वेठो आहे। चई हा ईअं। पोइ इहा ॻाल्हि माण्हुनि सां कंदे? चई हा कंदुसि। वठी सॾु कयईं, ऐलान कयईं, वॾो लड़ियूं कयईं, या बनी लुआई का बनी लुआई अचो। पंहिंजी क़ौम खे ऐलान कयईं, माण्हू गॾिजी विया। पोइ चई ॿुधो पंहिंजे हिन माण्हू जी ॻाल्हि। पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वरी उहा ॻाल्हि कई, ज़िक्र फरमायूं, बैतुल मक़दस जो ज़िक्र फरमायूं। उते पोइ माण्हू सुवाल जवाब शुरू कया। जेके माण्हू विया हुया बैतुल मक़दस, जिन बाक़ाइदे उते रहिया, वञी उनखे ख़बर हुई, उन्हनि बि पुछा कई कीअं आहे उतां जा हालात ॿुधाए, दरवाज़ा घणा आहिनि,
फलाणे पासे ॾांहुं कहिड़ी शइ आहे, फलाणे पासे ॾांहुं कहिड़ी शइ, सॼो जीअं तफ़सील पुछिबो आहे तफ़सील पुछणु लॻा। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, रिवायत में अचे थो, के शयूं मूंखे यादि हुयूं मां ॿुधायूं, पोइ कुझु जॾहिं हुननि सुवालात कया, उहे सुवालात मुंहिंजे ज़हन में जवाबु न हुया। कान हुननि खे सभु ॻाल्हियूं त माण्हू हिकु वक़्त में कोन सिखी ईंदो। हिकिड़ो माण्हू हिकिड़े लम्हात में वञी ॾिसी अचे ऐं सभु ॻाल्हियूं हुनखे यादि हुजनि, इहो त मुश्किल आहे। चई बसि ईअं ई मां थोरे दिलि में बेचैनी जो आलम पैदा थियो त अलाह तबारक व तआला उहो सॼो हुनजो जेको बैतुल मक़दस जो मंज़र हो मुंहिंजे साम्हूं आंदो, साम्हूं अची वियो। मां ॾिठो त साम्हूं बीठो आहे बैतुल मक़दस। हाणे चयो पुछा कयो जेको पुछा करणी अथव। अहिड़ी तरह सां अहिड़ा मनाज़िर आलम ग़ैब जा, हुनजो इंकिशाफ कुदरत सां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं ईअं थियो आहे। केतिरा भेरा ईअं अचे थो, हिकिड़े भेरे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे मिंबर ते तशरीफ़ फरमा हुया, फरमायो सलूनीअ मां शेतुम, मूंसां पुछा कयो जेको वणेव, जेको पुछिणो अथव पुछी वठो। कावड़िजी विया, के माण्हू सुवाल जवाब वेही कया अहिड़ा जंहिं ते नाराज़ थिया, पुछे सलूनीअ मां शेतुम, पुछिणो अथव जेको पुछो। यानी अलाह तबारक व तआला उन वक़्तु हुनजा आलम ग़ैब जा हालात हुनजा ॾाढो मुनकशफ़ कया, हर शइ हुनजे ॾाढो ज़ाहिर थी पई। बसि ज़ाहिर ॼण थी पई, ॾिसण में अची पई। पोइ हमरा हिकिड़े पुछा कई, चयो मुंहिंजो पीउ केरु आहे? चए तुंहिंजो पीउ फलाणो आहे। अहिड़ी तरह सां माण्हू हुनखे तोहमत ॾींदा त तुंहिंजो इहो पीउ न आहे। रंग वग़ैरह में थोरो शकिल में फ़र्क़ु हूंदो हो, हुनखे खामखा माण्हू तोहमत ॾींदा हुआ। उन पुछा कई मुंहिंजो पीउ केरु आहे? तुंहिंजो फलाणो। अहिड़ी तरह सां ॿिए ॿेड़ी पुछा कई। पोइ सैयदना उमर फारूक वेठो, उन अशहदु ला इलाहा इल्लल्लाह पढ़ियो ऐं चयो अल्लाह अऊज़ु बिल्लाहि मिन ग़ज़बिल्लाहि व ग़ज़ब रसूली, असां अलाह जे ग़ज़ब ऐं अलाह जे रसूल जे ग़ज़ब खां पनाह था वठूं। अहिड़ी तरह सां तशहुद जा कलमा पढ़ी। हुज़ूर सजन जो जेको गुस्सो हुयो, कावड़ इहा झकी थी वई। बसि पोइ वरी पाण उन कैफ़ियत खे उहा मटिजी वई। मतिलबु ईअं थींदो अलाह तबारक व तआला उनखे जीअं अलाह से फरमाए थो, लक़द राअ नज़रतन उख़रा इंद सिदरतिल मुंतहा लक़द राअ मिन आयात रब्बिल कुबरा, तहक़ीक़ उनखे ॾेखारियईं पंहिंजे रब मिन ॾिठियूं उन आयात रब्बिल कुबरा, पंहिंजे रब जूं आयतूं, वॾियूं वॾियूं आयतूं, निशानियूं, अजीब ग़रीब शयूं ॾिठईं। अहिड़े क़िस्म अलाह तबारक व तआला कंहिं बि वक़्तु पंहिंजे अलाह पंहिंजे रसूल पंहिंजे माने जे आॾो अहिड़े क़िस्म जो जेका इंकिशाफ़ करे सघे थो। इन जी माना इहा त न आहे त उनखे इल्मु ग़ैब आहे। इहा इन मां इस्तदलाल वठणु, इहो इस्तदलाल बातिल आहे। अलाह तबारक व तआला जेकॾहिं कंहिंखे का ॻाल्हि ॾेखारे, इहा हदीस में बि अचे थो, तक फ़रासत अल मोमिन फ़इन्नहु यंज़ुरु बिनूरिल्लाह, मोमिन जे फ़रासत जो लिहाज़ कयो, इहो अलाह जे नूर सां ॾिसंदो आहे। इन जी माना त हिनखे इल्मु ग़ैब आहे। इहा ॻाल्हि आहे का, इहा जहालत आहे। जॾहिं त क़ुर शरीफ़ इल्मु ग़ैब जो बिल्कुलु नफ़ी थो करे ऐं ख़ुदि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ुबानी क़ुर शरीफ़ में मज़कूर आहे, कुल आलमुल ग़ैब। हे नबी हिनखे चयो त मां नथो ॼाणा ग़ैब। अलाह जे लाइ लिल्लाहि ग़ैबु समावात वल अर्ज़, ग़ैब अलाह जे लाइ आहे। क़यामत जी ख़बर अलाह खे आहे, ग़ैब जी ख़बर अलाह खे आहे। अलाह तबारक व तआला पंहिंजे रसूलनि खे का ॻाल्हि वही जे ज़रिए सां ॿुधाईंदो हो, जो उन ॿुधाए थो, उनखे इल्मु ग़ैब न चइबो आहे। इहो ग़लति नज़रियो आहे, ग़लति अक़ीदो आहे। बहरहाल उन्हनि माण्हुनि पुछा करणु शुरू कई, हुज़ूर संजन उनखे ॿुधाइणु शुरू कयो, ॿुधाईंदा रहिया। सभु ज़रियूं पुछनि पिया, जीअं त ॾिसनि पिया वेठा हुज़ूर संजन, उनजो ॾाढो मंज़र मुनकशफ़ थी वियो। हाणे जे वसाइल जे हवाले सां किथे बि माण्हू किथां जो मंज़र बि ॾिसी सघे थो, पर हिते अलाह जी ताक़त माफ़ौक़ल असबाब आहे। बिना असबाब जे अलाह जे सिर्फ़ु अमर सां उहा शइ हाज़िर थिए पई, सॼो मंज़र उहो ज़ाहिर थिए पियो। हुज़ूर सजन हुनखे ॿुधाइनि पिया। असांखे हुननि पुछा कई, असांजो काफ़िलो ॿुधायो, हुनजा उठ ॿुधायो, हुनजा माण्हू ॿुधायो, छा थियो आहे, सॼो मतिलबु घणो तफ़सील आहे। हुज़ूर सजन नज़र जो माण्हू गुम थी वियो आहे, हिकिड़ो उठ गुम थी वियो आहे, हुनखे ॻोल्हनि था। अजीब ग़रीब अहादीस में, रिवायात में
ॻाल्हियूं अचनि थियूं। बहरहाल इहे सभु ॻाल्हियूं उन्हनि ॿुधियूं ऐं जॾहिं हुज़ूर सॼनि सुबुह जे वक़्तु तव्हांजो काफ़िलो ईंदो ऐं उठ जेको आहे ख़ाकिस्तरी हुनजे साम्हूं हूंदो ऐं हुनजे मथां ॿ ॿोरियूं चढ़ियल हूंदियूं, जॾहिं जो इहो जॾहिं इहा ॻाल्हि वाक़ई साबित थी, माण्हू केतिरा अहिड़ा हुआ जेके वञी बाक़ाइदे सिज जे उभरण महिल मथे वञी पहाड़नि ते वेही रहिया, ॾिसूं सिज निकिरे थो त वाक़ई उठ अचे थो या नथो अचे। ॾिठो हेॾो सिज निकितो, हमरा चयो यार सिज त निकितो आहे, हुन यार उहो उठ बि अचे थो हुयो, हेॾो हीअं सिज निकितो होॾो उठ आयो। इहे हुज़ूर साईं जी पेशगोई हुई, उहा बिल्कुलु 100% सची साबित थी। पोइ बि न मञूं ॻाल्हि, बसि पोइ चइबो इहो जादू आहे, इहो जादू आहे। माना हिकिड़नि जादू चयो, हिकिड़नि वरी इल्मु ग़ैब चयो, माना ॿई गुमराह, हो बि गुमराह तो बि गुमराह।